अस्सलाम वालेकुम। अब्दुल सत्तार लाहौर। दोस्तों, अब मुखातिब आया डिप्टी कमिश्नर जामशोर समेत चेयरमैन म्यूनसिपल कमेटी बुलाड़ी समेत त आख़िर इन मिसकीन बुलाड़ी जवाम कहिड़ो ॾोह कयो आहे। असीं त टैंकर माफ़िया जे कल भी ख़िलाफ़ हुआसीं, टैंकर माफ़िया जे अॼु भी ख़िलाफ़ आहियूं ऐं ता हयात ता क़यामत टैंकर माफ़िया जे ख़िलाफ़ हूंदासीं। त असांखे टैंकरनि जे ज़रिए पाणी न खपे, कतई क़बूल कोन्हे। पर अञा ताईं कल खां वठी मोटरूं हटियूं आहिनि, उन जे बावजूदि हाणे टैंकर डबूशर ॻोठ मां पाणी भरे अची वॾे महांगाई अघ में पाणी फ़रोख़्त करे रही आहे। DC साहब इन ते भी नोटिस खणो। ॻाल्हि साॻी आहे, जहिड़ो फाटक था भरंदा आख़िर अची विया था, इन खां भी घटि पंधु डबूशर ॻोठ में आहे। फ़र्क़ु एतिरो आहे त बहानो आहे, अब हाणे परे खां पाणी भरे था अचूं। इन शइ ते कंट्रोल कयो। जेको टैंकर कल ताईं 1500-1600 में हले पियो, अॼु उहो टैंकर 2500-2700 3000 में नंढो टैंकर पियो मिले। DC साहब, तव्हांजी ज़िम्मेदारी आहे, तव्हां ज़िले जा आला बाला ऑफिसर आहियो। पाणी फ़राहम करणु तव्हांजो ई हक़ आहे। तव्हां असांखे पाणी ॾींदव, असीं तव्हांखे ई चवंदासीं। कोर्ट छोकिरी जेका ऑर्डर जारी कई आहे त टैंकरूं न हलनि, असांखे लाइन जे ज़रिए पाणी ॾिनो वञे, पर हिते त उनजो उबतड़ आहे। हिते टैंकर माफ़िया वरी पंहिंजो नओं राज जमाए वेठी आहे, वरी असांखे टैंकर जे ज़रिए डबल रेट में पाणी थो ॾिए। जेसीं ताईं म्यूनसिपल कमेटी बुलाड़ी में जेके सरकारी टैंकर्स आहिनि उन जे ज़रिए पाणी ॾियो। जिन जिन इलाइक़नि में लाइनूं आहिनि उहे लाइनूं बहाल करायो। जेके रिज़र्वायर, जेके टैंकी चयो वेंदो आहिनि, उहे टैंकी बहाल करे ॾियो। असांखे कतई बि टैंकर माफ़िया खां पाणी न खपे। जेके टैंकर लिक छप चोरी पाणी भरे था अचनि, उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कयो। असांखे पाणी न खपे। इहे टैंकर माफ़िया असांजे बचनि जा कातिल आहिनि, असांजे मुस्तक़बिल जा कातिल आहिनि। उहे असांजे ग़रीब मिसकीननि जे मथां हावी आहिनि। DC साहब, असीं वरी भी तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त हिन टैंकर माफ़िया खे बंदि करे असांखे लाइननि जे ज़रिए पाणी ॾियो। जेसीं ताईं लाइनूं बहाल नथियूं थियनि, असांखे सरकारी सतह ते जेके टैंकरूं तव्हां वटि बीठियूं आहिनि, जेके फायर ब्रिगेड तव्हां वटि बीठियूं आहिनि, जेके म्यूनसिपल कमेटी बुलाड़ी में बीठियूं आहिनि, असांखे उन जे तहत पाणी ॾियो। पाणी ज़िंदगी आहे, असांखे असांजी ज़िंदगी ॾियो।